दाखिल थियो मुझे हुजरे में दाखिल थियो ताजे चेहरे मुबारक जी चमक सा सुई जमीन ते ये चमको खादो जी आसमान ते सितारा चमकदा आहिनि तॾहिं त मोहसिन बरे सगीअ जे इल्मी मोहसिन दारुल उलूम देवबंद जे बानी हज़रत मौलाना मोहम्मद कासिम नानोतवी साहब रहमतुल्लाह अलैह फरमाया सबसे पहले मशीयत के अनवार से नक्शे रूए मोहम्मद बनाया गया फिर उसी नक्श से लेके ताबानिया फिर उसी नक्श से लेके ताबानिया बज़्म कोनो मकान को सजाया गया वाह मोहम्मद भी अहमद भी महमूद भी हुस्न मुतलक का शाहिद भी मशहूद भी इल्म हिकमत में वो गैर महदूद भी ज़ाहिरन उम्मियों में उठाया गया वाह जा लफ्ज़ तो जे साईं जे नालन मुबारकन खां खणण खां बाद वाह जो अल्लाह से प्यारे रसूलुल्लाह इल्म हिकमत सां नवाज़ियो हो जो साईं हिकिड़ो बि ॼाणो कंहिंमें उस्ताद वटि गोॾड़ा वञी करे को बि अखर न सिखिया पर अल्लाह साईं सोणे साईं खे एॾो त इल्म हिकमत सां नवाज़ियो जो वॾा वॾा दानिश्वर भी अल्लाह साईं साईं जा शागिर्द बणाए छॾिया तॾहिं त चए थो इल्म हिकमत में वो गैर महदूद भी ज़ाहिरन उम्मियों में उठाया गया उसकी शफ़क़त बेहदो बेइंतहा उसकी रहमत तख़य्युल से भी मावरा जो भी आलम जहां में बनाया गया उसकी रहमत से उसको बसाया गया वाह जो भाई साईं जी शफ़क़त हुई अल्लामा नानोतवी साहब रहमतुल्लाह अलैह वाह जो शेर में साईं जी तारीफ़ कई आहे अहिड़ो त अंदाज़ जो को पूरे दीवानगी वारे अंदाज़ में भी न ॻाल्हाए न चई सघे जेॾो वाह जो साईं शफ़ीका वाह जो साईं रहमतुल आलमीन आयो रहंदो सलमान फारसी साईं कुर्बान वञा तव्हांजी मोहबत हाणे मूंखे तव्हां खां परे वञण ॾे ई नथी तव्हांजी जुदाई मूंखे झोरे थी मां यहूदीअ जो ग़ुलाम मां ग़ुलामीअ जूं पाबंदियूं आहिनि जॾहिं खां तव्हांजो आशिक़ पतंग थियो आहे जॾहिं खां सचो पको मुसलमान थियो आहे उन्हीअ ज़ालिम में सख़्तियूं वधाइनि पर ग़ुलामीअ में हुजण जे करे मां बदर जहिड़े मौक़े ते शरीक न थी सघियुमि ग़ुलामीअ में हुजण जे करे मां उहद जहिड़े मौक़े ते शरीक न थी सघियुमि साईं हाणे का दुआड़ी फरमायो हाणे तव्हां खां परे मां रही नथो सघां पाण फरमायूं सलमान वञी करे पंहिंजे मालिक सां ॻाल्हाए हज़रत सलमान साईं रज़ी अल्लाह ताला पंहिंजे मालिक सां ॻाल्हायो उन जस 40 क्या सोन जा वठदो मां घोटकीअ जा गैरतमंद मुसलमान जुरतमंद मुसलमान बाहया मुसलमान उहा तक़रीबन उन वक़्तु 50 ग़ुलामनि खे आज़ाद करण वारी रक़म थी वई ऐं ॿिए नंबर ते शर्त रखई त 300 खजियूं लॻाए ॾींदे उहे 300 खजियूं जवान भी थींदियूं फर भी झलींदियूं तॾहिं आज़ाद कंदो मां हज़रत सलमान फारसी अखियुनि मां पाणी वहाए वरी साईं जी कचहरीअ में आयो साईं मुंहिंजो अबो मां तव्हांजे कुर्बान तव्हांजे मथां कुर्बान तव्हांजी इज़त तां कुर्बान
तवाजे नामोस ता कुर्बान सही यहूदियत ठहण वारी गाली न कया पाण फरमायो सलमान गमगीन न थी सलमान अखिन मो पानी न वहा बुधाए त सही डेट हवाल चयो शागिर तोखे मालिक चे सही 40 क्या भरिया ते जेके मां न अॼु ॾेई सघां सुभाण चयो ते 300 खजियूं लगाए उहे 300 खजियूं जवान थियनि फर्ज हलनि साईं इन में त साल लगी वेंदा मां त घड़ी तां परे नथो थी सघां पाण साईं फरमा पुट सलमान गमगीन न थी दुआ ता घुरो साईं दुआ फरमाई उथी बीठा साहबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहिम जी कचहरिया सलमान गुलाम यहूदी जो केड़ा जेको 40 के जो इंतजाम करे अल्लाह सही जो जन्नत में घर ठाराईंदो बीठो आ सखी सही बीठो आ हयादार सही जेके साईं बन्याणी ने हिकड़ी दुनिया का रुखसत थी वई साईं बी न्याणी ने जरे बी में रुखसत थी वई आखिर मां पानी तो आए सोनू साईं उस्मान रजी अल्लाह ताला जामिउल कुरान दे लकवारो उठी बीठो आ साईं मानी जे उस्मान साईं रजी अल्लाह ताला नु के अल्लाह साईं फरमा उस्मान तो मुझे डाढो प्यारो डाढो प्यारो हिकड़ी न्याणी वही तो बीड़ी मां पर मांखे एडो प्यारो जेके 40 न्याणी हुजन वारे वारे सा दुनिया का रुखसत थियना तो वारे वारे सा 40 न्याणी जो घोट क्या आया हज़रत सलमान साईं रज़ी अल्लाह ताला जे चपड़न ते मुस्कुराहट आई वरी कुछ देर खां बाद में अखिरन मां पानी आयो सलमान शाहजला गमगीन जवाब दे साईं सोन जो इंतजाम त थियो पर खजन जो इंतजाम पाण फरमायो सलमान जे अल्लाह साईं हिकड़ो इंतजाम करण फरमायो हिकड़ो शर्त पूरो करण फरमायो ते वो आसानी कदो अल्लाह साईं मांखे वडो शफीक बनायो आ वडो रहमत लिल आलमीन बनायो तई वमा अरसलनाका इल्ला रहमतन लिल आलमीन इंतजाम कर चकिन जो 300 चकिन जो इंतजाम करे जमीन के तैयार का मां मोहम्मद रसूलुल्लाह पान की हुए चकियों लगाई और सलमान ओए मालिक जो जे कई साल लगी विंदा सलमान के पर अल्लाह साईं मां मोहम्मद के मौजूदा ने फरमाया है मां इन पांजा हथन सा चकियों बतौर मौजूदे जे इनन में कई साल न लगदा अल्लाह साईं जे हुक्म सा हिकड़े साल में ये खजू जवान भी थींदियूं फर भी जलींदियूं तुझो बार ही लही विंदो वाह जो साईं जन जी रहमत हुई वाह जो साईं जन शफीका मानन लाइ शफीका पर जानवरन लाइ भी शफीका केड़ियूं ॻाल्हियूं करे तव्हांखे मुख़्तसिर वक्त में केड़ियूं ॻाल्हियूं ॿुधायूं वक्त खपी वेंदो मदा बाक़ी रहंदी तव्हां थकी पवंदो मदा बाक़ी रहंदी सुबुह थी वेंदो मदा बाक़ी रहंदी अल्लाह साईं फरमायो वरफ़अना लक ज़िक्रक हुआ हरणी भी सद करियो साईं वेझड़ो आया आहिनि साईं जन हरणी छो थी सद करे जे शिकारी जार में बंद कयो आहे सुम्हियो पियो आहे शिकारी
माजा मासूम बचड़ा उन्हनि खे इंतज़ार हूंदो मुंहिंजूं वाहूं तकींदा हूंदा मुंहिंजूं राहूं निहारींदा हूंदा मुंहिंजनि रस्तनि में ईंदी त हुन काथे आहे असांजी अमड़ अचे असां खीलो पियूं साईं उन्हनि खे इंतज़ार हूंदो मुंहिंजा मासूम बच्चा आहिनि तव्हां ज़मानत खणो मां बिना देर जे थी वापसि अचां मां खीलो बि पीआरिया आहिनि इंतज़ार वारो उतार भी हमेशा हमेशा ख़त्म कयां साईं पंहिंजनि हथनि मुबारकनि सां जारीअ खे खोले हलणीअ खे आज़ाद कयो कुछ देर खां बाद में शिकारीअ खे जाग थी निहारे चए तो बीहण वारा सोना नौजवान हिते जो हलणी ही वा काॾे वई पाण फरमायूं हलणी वई आहे बचनि खे खीर पियारण मां उन्हीअ जो ज़ामिन आहियां अल्लाह साईं मूंखे आख़िरी नबी करे मोकिलियो आहे सय्यदुल अव्वलीन वल आख़िरीन मांखे बिनी जहाननि जे सरदारीअ जी पग भराई मां बीठो आहियां ज़ामिन आहियां जेसिताईं हलणी न ईंदी मां हितां न चुरंदुसि शिकारी तो जेसिताईं तव्हांजो बादशाही मिज़ाज आहे असां त पूरी ॼमार अहिड़ी ॻाल्हि ॿुधी बि न आहे ॾिठी त न आहे पर ॿुधी बि न आहे जो को जानवर आजाद थी वञे वरी वापसि अचे पाण फरमायूं तो दिल जा कर मां ज़ामिन अञा साईं सां ॻाल्हाए रहा त उहा हलणी अची पहुती आहे साईं फरमायो हलणी तूं त झट में मोटी आई अञा तुंहिंजो खोड़ सारो टेम रहियल हो चए साईं मूंखे होती बेचैनी बेकरारी सॼो ख़्यालु तव्हां ॾे टंगियल हो त मतां शिकारी सोणे साईं खे बयार ॾेई वेझे सोणे साईं खे बयार ॾियण खां अॻु में मां उते पहुचा उहो शिकारी तो चए साईं ॾियो त हवाल साथी तव्हांजे ख़िदमत में हलणी अर्ज़ रखे पाण फरमायो हलणी हीअं थी चए शिकारीअ जे अखियूं पाणी वही आयो चए साईं अल्लाह साईं वाकई तव्हांखे सचो नबी बनायो आहे सचो रसूल बनायो आहे सचो पैगंबर बनायो आहे जो जानवरनि बि तव्हांखे सुञातो असां इंसान तव्हांखे न सुञाणूं त असांजे हाल ते हाणे साईं बिना देर जे मां आज़ाद तो कयां हलणीअ खे पर वरी बिना देर जे मूंखे कलमो पढ़ायो त मां बकिया ज़िंदगी तव्हांजे ग़ुलामीअ में गुज़ारियां हे सितारनि वारो जहान ज़मीन वारो जहान समुंड वारो जहान कराची वञण थियो दोस्त मिलिया चई साईं असां महीनों महीनों 15-15 ॾींहं हलिया वेंदा आहियूं समुंड में सभु चओ सुभान अल्लाह उते साईं असांखे हिकिड़ी मच्छी आहे नालो पिया खणनि मूंखे यादि न थी सघियो नालो अचे साईं उहा पकड़े ईंदा आहियूं ॿांह जेतिरी आहे 5 लख रुपया रक़म थींदी अथनि ॾाढा चओ सुभान अल्लाह आहिनि इहे जहान की न जंहिं बि हिकिड़ी उते गऊं आहे जेका छड़ो खाईंदी हीरा ऐं लाल मोतिया असां यको एॾे टुॿी ॾींदा आहियूं उनजो छेणो ॻोल्हींदा आहियूं उहो छेणो सॼो हीरनि लालनि मोतियुनि सां भरियल हूंदो आहे वो करंदो भी ना है पानी में और दोस्तों यो समुंड वालो जहान 70,000 जहान अल्लाह साईं ठाया पर सभिनी जो सिंगार प्यारे रसूलुल्लाह के बनाए उसकी शफकत बेहदो बेनतहा उसके रहमत तखय्युल से भी मावरा जो भी आलम जामे बनाया गया उसकी रहमत से उसको बसाया गया फरमाए तो हशर का डर मुझे किस लिए हो कासिम सब चो सुभान अल्लाह के उम्मीद आ साईं जे आब हौज़ कोसर वारे पानी जे पीण जी
केड़ा केड़ा चाहो ता साईं जी शफात जा हकदार बणजो इंशाअल्लाह साईं जा गुलाम बणी पो तांजा बेड़ा ही पार चेतो हशर का डर मुझे किस लिए होए कासिम वानानो तुई साव तुझ बोलियूं हशर का डर मुझे किस लिए होए कासिम मेरा आका है वो मेरा मौला है वो जिसके दामन से जन्नत बसाई गई जिसके हाथों से कौसर लुटाया गया अल्लाह सैयद जी मोहब्बत शर्त करार दी फरमाए दो मुझा सोना महबूब ऐलान कर सब चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए बयान कर कुल मन फरमाए कुल मन चो इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह दादा जो सुभान अल्लाह अजा आलमन सबोरन जी जमात पोते रहला इंशाअल्लाह जो तांगे कुरान मजीद जो आयतूं फरमाने खुदावंदी है फरमाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बुधाए तांजी दिलन के धोतो विंदो इंशाअल्लाह गौर ऐं फिक्र सां ॻाल्हियूं ॿुधव त शिरक ऐं बिदअत तांजे वेझो ई नहीं ऐलान जो कराए अल्लाह साईं प्यारे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का ओ मुझा सोना महबूब ऐलान करे इनके बुधाए जेको चाहे थो अल्लाह साईं असां सां प्यार करे जेको तुझो उम्मती या उम्मतानी दिन में इरादो तो रखे तमन्ना दस अल्लाह साईं असां सां राजी थे अल्लाह साईं असां के पंहिंजे रंग में रंगे वो इन्हनि सभिनी के वाज़े लफ्ज़न में समझाए फत्तबिऊनी 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 तो ख्वाजा अब्दुल्ला सैयद जे शहजादे जी पैरवी करन तुझे हुक्मन ते लब्बैक करन जी कंदा वजन जिए तो फरमाइंदो वजन अमल में देरी न कंदा वजन मां वाइदो तो क्या युहिब्बुकुमुल्लाह व यगफिर लकुम दुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम ईमानी जज्बे से चो सुभान अल्लाह ओ असांजा महबूब जेको तुझी पैरवी कंदो जेको तुझो सच्चो आशिक़ थी पियो जेको तुझो सच्चो परवानो थी पियो वो त अॻ में गुनाह जे वेझो ई न वेंदो कंहिंजे बि ज़िना जे वेझो ई न वेंदो कंहिं बि बदकारीअ जे वेझो ई न वेंदो शराबनि कबाबनि जे वेझो ई न वेंदो सूद जे वेझो ई न वेंदो रिश्वत जे वेझो ई न वेंदो कंहिंसां ठगी कंदो ई न कंहिंसां चोरी कंदो ई न कंहिंजे अमलाक खे नुक़सान पहुचाईंदो ई न वो कंहिंजे हक़नि खे मारींदो ई न कंहिंजी बि हक़ तलफ़ी कॾहिं बि न कंदो जेको तो साईं जो सच्चो आशिक़ थियो असांजा महबूब पर जेकॾहिं भुल चुक में अणॼाणाईअ में का कमी कोताही थी वियल का ग़फ़लत सरज़द थी वियल अल्लाह साईं फरमाए यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम तुझी इत्तबा करे बाकी कमरी कोताही थी वियल त मां बख्शे वे छॾींदो मां मग़फ़िरत भी कंदो मां गफ़ूर रहीम मां अल्लाह साईं आहियां
साया फरमायो अल्लाह सही बख्शे भी छॾे माफ़ियूं भी ॾे तां सभिनी जे मथां पोइ राज़ी भी थींदो सभिनी खे सोन जी मालात जे जन्नत जो वारिस भी बणाईंदो चाहियो था साईं रब पाक असां सां राज़ी थिए ताक़त वारो अल्लाह साईं असांखे हमेशा पंहिंजी मेहर वारी निगाह सां निहारे त पोइ सच्चा आशिक़ थियो मदीने वारे घोट जा कहिड़ा कहिड़ा इरादो था कयो पक्का आशिक़ थी ॾेखारियो जेके साईं दुनिया में हुकमन असां सभिनी खे हुकम ॾिना उन्हनि जी तकबीर कयो इन साईं दुनिया में अची करे कहिड़ियूं मेहनत कयूं कहिड़ा रंग दुनिया वारनि खे ॾेखारिया कसम अल्लाह साईं जो का बि साईं हिते गुदाम न ॾिया न जा न वरी साईं कारखाना ॾिया फ्रूटनि जा न साईं तरकीवानी हो जमीन काहण जी साईं फरमाओ दुनिया वारो कुलाजी सबीली अदू इलल्लाह दादा 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 जो सुभान अल्लाह मांजो दुनिया में अचण जो मकसद इहो आहे त समूरनि खे मां सॼा अल्लाह साईं जे तरफ़ साजेला साईं जा मोसण साईं जे मथां जान सार करण वारा वेरी बणगी पिया छड़ो अल्लाह साईं जे तौहीद जे करे पाण फरमायो कूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ्लिहू दादा 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 चलो सुभान अल्लाह सौ विसारे वही रहा साईं जी वठल जीत मुबारक आशिक सरारो सौ विसारे वही रहा साईं जो शहीद थियल दंद मुबारक सौ हो ताइफ वारा पत्थर विसरी विया आहिनि सौ हो उहा हालत साईं जी विसरी वई आहे जो नमाज जी हालत में ज़ालिमुनि घुटा बि ॾिना साईं खे हज़रत अबू बकर साईं जो ॿियो त को हिन जो ॾोह न आहे अतक़तलून रजुलन यक़ूल रब्बी अल्लाह विसारे वही रहा नमाज की हालत में साईं जे पुठी मुबारक ते उठ जा ओझ रखिया शाजेला ये साईं के अज़ियतूं ॾिनी हुयूं शाजेला बदर जो मैदान लॻो 17 रमज़ान मुबारक वारो ॾियारो सख़्त गर्मी हुई 313 बिना हथियारनि जे बिना त्यारे जे मैदान में शाजेला आया आशिक सॾाइण वारो सिर्फ़ डांसियूं करण वारो बतड़ियूं ॿारण वारो केक कटण वारो साईं जे अचण जे मक़सद खे त सुञाणियो पाण फरमायो कुलारी सबीली अदू इलल्लाह अल्लाह साईं जे तरफ सॾण आयो बेटाई साईं जी मज़ार ते सजदा ॾियण वारो हज़रत कलंदर साईं जी मज़ार ते सजदा ॾियण वारो हज़रत साईं भरचूंडी साईं जी मज़ार ते सजदा ॾियण वारो कई मरतबा आशिक़नि परवाननि साईं खे अर्ज़ कया साईं अल्लाह साईं तव्हांजो मक़ाम त सभिनी खां मथे कयो आहे
1,24,000 नबी सगोरा मोकले अल्लाह साईं उन्हनि सभिनी जो तांगे सरताज भी बनायो पर सभिनी के तांजो इमाम भी बनाए ॾाढा ॾाढा चओ न सुभाणे सब जो सुभान अल्लाह अल्लाह साईं सरताज भी बनायो पर साईं के इमाम भी बनाए फरमाई सुभान अल्लाजी हा 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 उहा रात मेराज वारी सब तो जो सुभान अल्लाह सुभान अल्लाजी यसरा बिअब्दी लैला लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस्समीउल बसीर मेराज वारो एजाज कंहिंखे नसीब थियो और साईं तांगे इमाम त बनाई पर तांगे मेराज जहिड़ो एजाज भी नसीब फरमाई तहां जे कंबरड़े के वेड़े उन्हीअ जो ज़िक्र भी अल्लाह साईं हिन हस्तीअ में करे हा 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 साईं जे चादर के वेड़ो अल्लाह साईं उन्हीअ चादर जो ज़िक्र भी हिन हस्तीअ में करे या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैल इल्ला क़लीला साईं तांजे रुख जो तांजे चेहरे मुबारक दो तांजे चमकंदड़ माथे मुबारक जो अल्लाह साईं कसम खणे हिन कुरान मजीद में सब चो सुभान अल्लाह साईं तांजे के जुल्फा मुबारक सजायो उन जो जिक्र भी अल्लाह साईं करे कुरान मजीद में वल्लाह लैल इज़ा सजा साईं तांजो हेॾो मक़ाम फज़ीलत हज़रत उज़ैर नबी त दर्जे में तां घट हज़रत ईसा नबी त दर्जे में तां घट उन्हनि जा परस्तार सॾाइण वारा उन्हनि जा आशिक़ सॾाइण वारा उन्हनि खे त मोहब्बत में अल्लाह साईं जो पुट कयूं पिया आहिनि असां ईअं त न चवंदासीं पर छड़ो इजाज़त ॾेई ॾियो त सजदो कयूं तव्हां सां वॾी मोहब्बत आहे साईं असांजी वॾो प्यार आहे वॾो इश्क़ आहे अल्लाह साईं मुझे शरीयत में बे कंहिंजो सजदो जाइज़ ई न कयो आहे जंहिंजा मां सजदा कंदो आहियां तव्हां बि सभुनीअ जा सजदा कयो माखे कुरान मजीद हथन में आ मां मथे तो रख साईं सारी जिंदगी मुबारक में के व्यास के पराने हिकड़े सजदे भी इजाजत हिकड़े सजदे जी भी न ॾिनी पर साईं जे दुनिया मां वञण खां बाद में साईं जे कब्र मुबारक दे के भी आशिक़ पतंग परवाने जानसार शागिर्द हिकड़ो भी सजदो न ॾिनो तो वो किए था सजदा जायज़ हज़रत कलंदर साईं जा किए था सजदा जायज़ हज़रत भिटाई साईं जा किए था सजदा जायज़ हज़रत भरचूनी साईं जा किए था सजदा जायज़ हज़रत बाउद्दीन ज़करिया रहमतुल्लाह अलैह जा सजदन जे लायक केर रुकन जे लायक केर जिन 5 वक्त साईं नमाज़ पढ़ी सजदा लना
पर तहज्जुद जी नमाज में भी साईं अल्लाह साईं जा सजदा ॾिना فتهجد بي نافلة لك عسى أن يبعثك ربك مقاما محمودا कंहिंजा सजदा कंदो कंहिंजा रुकू कंदो फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू रुकऊ वस्जुदू वाबुदू रब्बकुम वफ़अलुल खैर लअल्लकुम तुफ्लिहून जो इंशाअल्लाह उन्हीं साईं जा सजदा कंदासीं उन्हीं साईं जा रुकू कंदासीं उन्हीं साईं खे ॿाॾाईंदासीं जेको सॾ में साणी आहे जेको हर जाइ ते मौजूद आहे फरमाए तो न सॾ कजां बगदाद वारे खे न सॾ कजां शरीफ वारे खे साईं उहे बि त तुंहिंजा प्यारा बाणा आहिनि الذين أنعم الله عليهم من النبيين والصديقين والشهداء والصالحين बराबर आहिनि प्यारा बाना पर सॾ में जी न कंदई जी सां तोखे जवाब न ॾींदा सॾ में साणी न आहिनि तोसां मां आदतन मां फितरतन उन्हनि में इहा शइ रखी न आहे जो तो हितां वारे वेठल जो सॾ हुते ॿुधण मल्ला यस्तजीब लहू इला यौमिल क़ियामह वहुम अन दुआ तर्जुमो कजो वञी करे पंहिंजनि घरनि में सूरत अहकाफ शरीफ जे पहिरें रुकूअ में फरमाए तो तव्हांखे जीव सां जवाब ॾियनि ई नथा ॾींदा ई न क़यामत ताईं तव्हांजे सॾनि खां ई गाफ़िल आहिनि तव्हांजे सॾनि ॿुधण वारो मां ई आहियां قال ربكم ادعوني استجب لكم صدقني تجيب كنوما اجيب دعوة الداعي اذا دعان